तेसी बोध न थींदे। बोध माना जाड़, पंहिंजी जाड़ न थींदे ही अहिड़ी बला ने करे निर्माण मोहा जो अहंकार छॾे। अहंकार जो इहो थींदो शरीर जो रखंदे तो वरी मोह में वेंदे, इहो मोह आहे ऐं हे आहियां तूं शरीर ई कोन्हे त ॿी शइ कहिड़ी। निर्माण मोहा जित संग दोष। संग दोष जी माना आहे आसक्ति। थोरे में तव्हांखे ॿुधायां हरे राम हरे राम। ॾिसई ने ते पोइ ॻाल्हाइजे की ॻाल्हाए ॾींहं लॻनि। हा थोरा सा तव्हांखे ॿुधाइजे त घणा ॾींहं लॻनि एतिरो चलो। निर्माण मोहा की मान नालो अहंकार जो अहंकार छॾे देह जो अभिमान ऐं देह आहियां तूं देह कोन आहे। जागण खाप निंड तूं कोन आई ते शरीर कोन। भगवत गीता अध्याय 13 पहिरीं श्लोक पढ़ी। तूं खेत्र न आई। खेत्र माना हे शरीर खां वठी करे जेके सृष्टियूं आहिनि प्रकृति ताईं इहो खेत्र तूं न आई। तूं खेत्र गी आई माना हिन जी ॼाण कराइण वारो तूं आई। शरीर तूं कोन। श्री राम। तो निर्माण मान अहंकार छॾे ॾे त शरीर आहियां। तूं शरीर कोन्हे। शरीर आहे पंज तत्व। हिन में जेका गर्म आस्था ॾिसो इहो ॿाहिरि ॾिसो आहे। जय राम जी की। जेके पाणिया थी शयूं खून वग़ैरह सो त इहो पाणी जो हिसो आहे। गर्माश हिन शरीर में आहे चई ॾिसी करे ॾिसे। गर्माश हली वञे अदा कीअं अदा थो थी। हिन में गर्माश जो को हिसो आहे उहो ॿाहिरि जो हिसो। पाणी थी शयूं इहे पाणी जो हॾ वग़ैरह जेके आहिनि को नाड़ियूं धारियूं ऐं मां दंद बंद के इहे जेके ॾिसो था वार ॿार इहो वरी ज़मीन में। श्री राम। चुरण फिरण साहब कीअं हवा जो हिसो आहे। इहो आकाश जो हिसो आहे। हा सुई करण हली वञे थी आकाश आहे। पर पोलार छो आकाश जो हिसो आहे। हे पंज तत्व पांच तत्व को तन रचो जाने कसर सुजान जिससे उपजे नानकारी में कहीं न जान। श्री राम। ये शरीर की शरीर या इहो आहे। इहो आदेश शरीर जो आकाश वायु गंग जल पृथ्वी जित शरीर वञे तो वेठा है। श्री राम। ऐं आत्मा की आत्मा पंहिंजो जेको असली जेको देश आहे सो आहे आत्मा। वतन असांजो आत्मा। हरे राम। वतन उहो आहे जो विछड़े न। पंहिंजो पाण कंहिंसां विछड़े ई कोन। जिते वञो उते वेठा आहिनि। श्री राम। तन करे तन जो ई अथव पंज तत्व सो जिते वञो उते वेठो। ये तो अहंकार छॾे। निर्माण मोहा जित संग दोष। संग नालो आहे आसक्ति जो। कंहिं शक्तिअ में कंहिं वस्तुअ में मोह ममत्व न हुजे। रहत माया में फिरत उदासी कहत खंडीर में उसका दासी। जय राम जी। अदा टुकड़ वॼाइण वारो केॾां वियो वञे। किथे वेठो सुठो आहे न। त वेठो ॿुध वेठो इन लाइ मूं चयो मूं तुम भाई तो भॼी वियो। ग्राहक आयल ग्राहक वियो। श्री राम। नहीं ग्राहक पक्का है। निर्माण मोहा जित संग दोष। कंहिं शइ में मोह न रख। जंहिंमें रखंदे उहा रुलाईंदे। असांजे पहिरियों संत अचे गृहस्थी मार्गो ई मोह करे लड़की बनाना कि ॾिसो मुसाफ़िर खाने में वञी उते मकान बत्तियूं ॿियूं बिजलियूं कम ठाहे पंहिंजो कटूं ॿियूं मिलनि थियूं हंधि बिस्तरा तरह तरह जी शयूं मिलनि थियूं। पर कंहिं शइ में मोह ममत्व रखे थो। सम्झे थो त हे मिड़े आहिनि मुसाफ़िर खाने
त जीअं मुसाफ़िर खाने जी शयुनि मां कमु थो कढें तीअं पंहिंजे घर मां कमु कढ। दुनिया आहे मुसाफ़िर खानो। मूं हींअर ॿुधायो त 2-5 अरब हिन दुनिया में माण्हू 100 साल खां पोइ ॿिया अची रहंदा। त मुसाफ़िर खानो थियो न, हिकिड़ा अचनि पिया ॿिया वञनि पिया। त घर बि मुसाफ़िर खानो आहे। अहिड़ी तरह तूं कमु कढ पंहिंजो, जीअं मुसाफ़िर खाने मां कढंदो आहीं न शयुनि मां कमु, तीअं कढ। कंहिंमें आशिक़ी न रख। जंहिंमें रखंदे उहा रुलाईंदई, पिराईंदी, दुखी कंदे, चिंता में मारे छॾी। दुनिया जी शयूं कंहिं महिल आहे त कंहिं महिल कोन। हाणे हिते अंब पहिरीं हुआ त कॾहिं तव्हां ॾिठा की अॼु अंब आया आहिनि। जयराम जी, कॾहिं दुनिया जी शयूं आहिनि, कॾहिं कोन आहिनि। पर जंहिंमें आशिक़ी तुंहिंजी आहे, मोह ममतो आहे, उहा तोखे दुखी कंदी, रुलाईंदई। हिकिड़ी माई पंहिंजी साड़ीअ में हुई तमामु प्री थी प्रेम, मर्द खे चवंदी साड़ी माई ॾिसी साड़ियूं मिड़े 15 साड़ियूं पयूं संदूक में। कावड़ न कजो, मथां पिचो अरे हा त साड़ियूं 15 खनि पयूं। पर वरी को सिनेमा में सोचका ॾिठे कान्हे नमूने जी साड़ी। तो पंहिंजे मर्द खे चई, ससु खे, उनखे मिड़ई त मूंखे साड़ी। पति खे चई, राति वञे थो हलियो, रोए त सुठो। जयराम जी, पतीअ खे चई साड़ी आंदे मूंखे ॾे। ॿियो ॾींहुं थियो साड़ी आंदे, मूंखे तोखे रोज़ ॾिसण वञे। वरी टियों ॾींहुं थियो, जे साड़ी आंदई त रोटी मिलंदई, जे न त जयराम जी कहना है। तेरी आशिक़ी थी, पति खे चए थी त रोटी कान मिलंदी। भारत जे अंदर की भारत जे अंदर नारीअ लाइ की नारीअ लाइ